अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल वेरनि जी वस्ती साम्हूं पिक्चर तव्हां ॾिसी रहिया आहियो। अहमद अली शेख ॾाढो दिलचस्पी सां शूटिंग में जेको आहे कमु करे रहियो आहे। हिन ड्रामे में ज़बरदस्त अहमद अली शेख जा सीन शूट कया विया आहिनि वेरनि जी वस्ती ड्रामे जी स्पेल में, ऐं हू कुआड़ियूं खणी ॾाढा वार कंदो थो वधे ऐं ज़बरदस्त ड्रामे जा सीन इहा आहिनि। दोस्तो वेरनि जी वस्ती हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। जहिड़ो नालो अथसि तहिड़ो सोप सीरियल बिल्कुलु आहे ऐं तव्हां काफ़ी अरसे खां वठी इन जो इंतज़ारु करे रहिया आहियो। दोस्तो एतिरो इंतज़ारु तव्हां कयो आहे, चंद ॾींहं तव्हांखे ॿियो बि इंतज़ारु करिणो आहे। तमामु जल्द हिन जो टीज़र तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे ऐं हिन में सभिनी अदाकारनि पंहिंजी अदाकारीअ जोहर ॾेखारिया आहिनि। कहाणी कुझु ईअं आहे दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जंहिंमें सिजावल यानी हाजन तिवणो साहब इहो हिकु बहितरीनु इंसानु ऐं बहितरीनु शख़्स जो किरदारु अदा करे रहियो आहे। जंहिंमें सोनू मिर्ज़ा बि हिकु सुठो किरदारु अदा कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु दोस्तो रिमशा शहज़ादी हिकु बहितरीनु ऐं नए रूप में आई आहे हिन ड्रामे में। उनजा जेका कपिड़नि जी डिज़ाइन आहे उहो बलोची टाइप ते आहे ऐं जीअं बलोच भाई पाईंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा पंहिंजी सिंध में जिते किथे अहिड़े हिसाब सां उन घघो पातो आहे हिन ड्रामे में ऐं ज़बरदस्त पुराणे घर में रहे थी पई ऐं हिकिड़े हिसाब सां नेचर जे हिसाब सां बहितरीनु उन जी जेको आहे अदाकारी उन ते इन ड्रामे में कई आहे वेरनि जी वस्ती में। ऐं जेका बि सीन शूट थी रहिया आहिनि दोस्तो वॾे स्केल ते सीन शूट थी रहिया आहिनि ऐं हिन ड्रामे जी जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे। जीअं दुलाब ड्रामो आहे ॾिसजो तव्हां, इहे हुन खां बि वधीक ड्रामो आहे। हीउ को हल्को फुल्को सीरियल ड्रामो न आहे, हिकु बहितरीनु ड्रामो आहे। तमामु जल्द हीउ ड्रामो तव्हां ऐं असांजे साम्हूं ईंदो ऐं पोइ ख़बर पवंदी त ॾिसूं कंहिंखे केतिरो वणे थो। असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे हिन जी लिंक जिथे किथे फेसबुक व्हाट्सअप दोस्तनि ताईं शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।